में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते वाइस चेयरमैन जाम अब्दुल फत्ताह समेजो की अगवाणी में नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से ॾिसूं था अहमद अली सियाल की रिपोर्ट। नाज़रीन, कश्मीर ज़िले में वधंदड़ बदमनी अगवा फुर कत्ल धाड़ा जो रोज़ जो मामूल बणियल है, जंहिं करे अॼु सिंध तरक्की पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन जाम फत्ताह समेजो तरफ़ां नादरा चौक खां जो है डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई है। अचो तो वधिक रैली में शरीकनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक छा था चवनि? मां अॻु में दोस्तनि खे चई छॾियो त रियासत मां वारी कार हूंदी आहे, पर असांजी रियासत जेकी आहे न उहा ख़तमु थी विया, रेट ख़तमु थी विया। असांजी रियासत वॾेरनि जे हथ में अची विया, जागीरदारनि जे हथ में अची विया, पीरनि जे हथ में अची विया, सुधरणनि जे हथ में अची विया, बिजड़नि जे हथ में अची विया, मज़ारनि जे हथ में अची विया, जंहिंजा कचे जा बादशाह आहिनि। शहरनि जे हथ में अची विया जेका कचे जा बादशाह आहिनि, ठपा मारे पेतियूं भरे पाण खे कामयाबु कंदा आहिनि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी पंहिंजे वॾेरनि जे अॻियां ख़ामोश आहे, को भी एक्शन खणण लाइ तैयार न है। न को फोर्स ॾियण लाइ तैयार आहे, न को हथियार ॾियण लाइ तैयार आहे, न को सही नमूने ऑपरेशन न। करोड़ रुपया ॾियूं था पिया असां रेंजर्स के, उन्हनि खे छो नथी लाहे? 70 किलोमीटर जो बेल्ट आहे, खाली नथा करे सघनि। वाना वज़ीरस्तान फतेह करे सघनि था, बाक़ी हे नथा करे सघनि। सच्चाई कोन्हे, ईमानदारी कोन्हे। पुलिस जी रिट का नज़र नथी अचे, का कार्यकर्ता की नज़र नथी अचे। रोज़ानो माण्हू अगवा थियनि था, कंदकोट में अगवा थियनि था। हाणे अॻे चाचड़ बजण अगवा थी विया, अञा उहे वापसि न कराए सघी आहे पुलिस। अॼु वरी मुरीद दश्ती खे रखण बंगले जो दश्ती आहे, उनखे खणी विया आहिनि। मक़सदु त उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो अगवा नथो थिए, मोकल संगल फुर नथी थिए, चोरी नथी थिए। असां एसपी साहब सां ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयूं था त कश्मीर जे अमन अमान ते तवजा ॾियो। निंड फिटी चुकी है, अमन अमान कोने, फुर धाड़ा आम आहिनि। असां फिलफोर जो है मुतालबो कयूं था चीफ जस्टिस का, हुकूमत वक्त का कश्मीर में अमन अमान कायम कयो वञे। न सिंध तरक्की पसंद पार्टी जी या अमन अमान लाइ जदोजहद जारी रहंदी। कश्मीर को अॼु ताईं रोज़ माण्हू खणजनि था। हशमत साहब वीचारो पंहिंजो दिल उन कयो आहे, राति हाणे दश्ती बिरादरी जो हिकिड़ो नासूम ॿार खणी वियो आहे, और तंगवानी में रसालदार में खणिजी वियो आहे। असांजो परज़ोर अपील आहे वज़ीर आला सिंध के और आईजी सिंध के, महिरबानी करे अचनि जेको आहे त अमन बहाल कराइनि। नाज़रीन, अवी रैली में शरीक कंदड़ थींदड़ जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त पूरे सिंध में जेको आहे सिंध हुकूमत जेकी आहे उहा नाकाम थी वई आहे, जंहिंजी नाअहली करे जेको आहे सिंध में आए ॾींहुं कतल फुरूं धाड़ा अगवा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जिते सदाम लाशारी जो खून आहे या हिकु ॿिया सिंध जे अंदरि जेके खून थियल आहिनि, जंहिंखे हिन टाइम ते इंसाफ़ न मिली सघियो आहे। प्रिया कुमारी आहे, जंहिंखे 3 साल 2 साल गुज़रण जे बावजूदि हिन टाइम बाज़ियाब नथी सघी आहे सिंध हुकूमत जी नाअहली सबबु, जंहिं करे जेको आहे सिंध अंदरि ही आए ॾींहुं जेको आहे वाक़िया थियनि पिया। वधीक उन्हनि इहो ई चयो आहे त सिंध हुकूमत जल्द जेको आहे पंहिंजो नोटिस वठी SSP खे हुकुम कनि त जेके बाज़ियाब अगवा थियल आहिनि उनखे बाज़ियाब कराए, जेकी अवाम आहे उनमें बेचैनी ख़तमु कई वञे ऐं अवाम जी जेको जान ऐं माल जो जेको आहे तहफ़ुज़ खे यकीनी बढ़ायो वञे। न त असीं पूरे सिंध में सख़्तु एहतजाज जो सॾु ॾींदासीं। कैमरामैन सां गॾु अहमद अली सियाल, आवाज़ TV न्यूज़, कश्मीर।